यमन में सऊदी अरब जी अॻुवाणी हेठि क़ाइमु फ़ौजी इतिहाद चयो आहे त मुतहदा अरब अमारात ॾखण यमन जे अलहदगी पसंद तहरीक जे अॻुवाण इद्रोस अल ज़ुबैदी खे मुल्क मां फ़रार थियण में मदद कई आहे, जंहिं सां ॿिन्ही ख़लीजी मुल्कनि विच में अॻु खां मौजूदु छिकताण वधीक तेज़ थी वई आहे। ॿिए पासे सऊदी हिमायती फ़ौजूं यमन जी बंदरगाह वारे शहर अदन में पिणु अॻु भराई करे रहियूं आहिनि। सऊदी इतिहाद ख़मीस जे ॾींहुं जारी कयल पंहिंजे बयान में दावा कई हुई त यूएई जी हिमायत याफ़्ता ॾखण यमन जी उबूरी काउंसिल जो सरबराह इद्रोस अल ज़ुबैदी ॿेड़ीअ वसीले यमन मां निकिरी सोमालीलैंड फ़रार थियो, जितां पोइ हवाई जहाज़ ज़रिए मोगादिशु रवानो थी वियो। इतिहाद मूजिबि साॻे जहाज़ खे बाद में अबूज़हबी जे हिकु फ़ौजी हवाई अॾे ते लहंदे ट्रैक कयो वियो। सऊदी इतिहाद जो चवणु आहे त अल ज़ुबैदी खे फ़रार थियण वारे उन समूरे सफ़र दौरान यूएई जी फ़ौजी आफ़ीसरनि संदसि सिधी निगरानी कई हुई। इन्हीअ ताज़ी अॻुभराईअ सऊदी अरब ऐं यूएई विच में छिकताण खे नई बुलंदीअ ताईं पहुचाए छॾियो आहे। ॿई मुल्क न रुॻो ख़लीज जा अहम तेल प्रोड्यूसर आहिनि, पर अमरीका जा वेझा इतिहादी बि सम्झिया वञनि था। अल ज़ुबैदी खे अरबाह जे ॾींहुं रियाज़ में यमन जे ॾाखणे इलाइक़नि में पैदा थियल बहरान बाबति थींदड़ अहम ॻाल्हियुनि में शिरकत करणी हुई, पर हू बिना वज़ाहत जे उन मुलाक़ात में शरीक न थियो। ॿिए तरफ़ ॾाखणी उबूरी काउंसिल दावा कई त अल ज़ुबैदी खे सऊदी अरब वञण लाइ दॿाउ ऐं धमकियूं ॾिनियूं वयूं हुयूं, जंहिं सबबि हुन सफ़र न करण जो फ़ैसिलो कयो। सऊदी इतिहाद तरफ़ां यूएई ते अल ज़ुबैदी खे मुल्क मां भॼाइण वारे इल्ज़ाम इन बहरान खे वधीक तेज़ करे छॾियो आहे, जेको गुज़िरियल महीने अलहदगी पसंद ग्रुपनि पारां ॾखण यमन जे वॾनि इलाइक़नि ते कब्ज़े बाद सऊदी सरहद ताईं पहुच हासिल करण बाद शुरू थियो हो। अलहदगी पसंदनि जी अहिड़ी अॻुभराई खे सऊदी अरब पंहिंजी क़ौमी सलामती लाइ ख़तरो करार ॾींदे यमन जी बंदरगाह ते पिणु हवाई हमिलो कयो हो, जंहिंखां बाद सऊदी इतिहाद तरफ़ां बयान जारी कंदे इहो इल्ज़ाम हयो वियो हो त इहो हमिलो हथियारनि जी अहिड़ी खेप ते कयो वियो आहे जेको मुतहदा अरब अमारात पारां अलहदगी पसंदनि ॾांहुं उमाणी वई हुई। यूएई पारां सऊदी अरब जे अहिड़े इल्ज़ामनि खे रद्द कंदे वज़ाहत कई वई हुई त इन खेप में मोकिलियल सामान यमन में मौजूदु संदन फ़ौज लाइ हुयो। ख़िते अंदरि तेज़ीअ सां तब्दील थींदड़ सूरत हाल सऊदी अरब ऐं यूएई विच में वाज़ह इख़्तिलाफ़नि खे ज़ाहिर करे छॾियो आहे, जंहिंसां ईरान जे हिमायत याफ़्ता हौसी बाग़ियुनि ख़िलाफ़ जंग विढ़ंदड़ इतिहाद बि मुतासिर थियो आहे। ख़लीज जा इहे ॿई ताक़तवर मुल्क विच ओभर जे केतिरनि ई हसास मामलनि ते अॻु ई मुख़्तलिफ़ मौक़िफ़ रखनि था, जिन में इलाक़ाई सियासत ऐं तेल जी पैदावार बाबति पॉलिसियूं पिणु शामिल आहिनि, ऐं यमन वारे बहरान इन्हनि इख़्तिलाफ़नि खे वधीक चिटे नमूने साम्हूं आणे छॾियो आहे। अल ज़ुबैदी जे रियाज़ में ग़ैर हाज़िरी खां पोइ संदसि ग्रुप चयो हो त अदन में फ़ौजी सिक्योरिटी ऑपरेशननि जी निगरानी करे रहियो आहे। अदन 2015 खां हौसियुनि जे कब्ज़े वारे इलाइक़नि खां ॿाहिरि यमन में इक़्तिदार जो अहम मर्कज़ रहियो आहे, पर गुज़िरियल महीने एसटीसी जे शहर ते कब्ज़े खां पोइ सऊदी हिमायती हुकूमत जा केतिरा ई अॻुवाण मुल्क छॾे सऊदी अरब मुंतक़िल थी विया हुआ। यमनी हुकूमती अमलदारनि जो चवणु आहे त ख़मीस वारे ॾींहं ताईं अदन आहिस्ते आहिस्ते सऊदी हिमायती फ़ौजनि जे कंट्रोल में अची रहियो आहे, जॾहिं त उन्हनि फ़ौजनि ॿियनि इलाइक़नि में पिणु अॻुभराई कई आहे, पर सऊदी इतिहाद तरफ़ां बाज़ाब्ता तौर ते शहर ते कंट्रोल हासिल करण जी तस्दीक न कई वई आहे। साॻिए ॾींहुं एसटीएस जे हिकु वफ़द सऊदी अरब में यमन लाइ मुक़ररु सऊदी सफ़ीर सां मुलाक़ात कई। अहिड़ी मुलाक़ात खे ग्रुप जे हिकु सीनियर उहिदेदार मोहम्मद अल ग़ैस फ़ाइदेमंद करार ॾिनो, जॾहिं त ॿिए पासे सऊदी सफ़ीर सां थियल अहिड़ी मुलाक़ात खे अलहदगी पसंद तहरीक अंदरि मुमकिना इख़्तिलाफ़नि जी निशानी तौर पिणु ॾिठो पियो वञे, जेको ॾखण यमन में इस्तेहकाम जी कोशिशुनि खे वधीक पेचीदा बणाए सघे थो। सऊदी इतिहाद पारां जारी कयल ताज़े बयान में इहो वाज़ह न कयो वियो आहे त सोमालीलैंड खां मोगादिशु वेंदड़ जहाज़ में अल ज़ुबैदी सवार हो या न, पर चयो वियो त जहाज़ ख़लीज अमान मथां गुज़रंदे कुझु वक़्त लाइ पंहिंजो ट्रैकिंग सिस्टम बंदि करे छॾियो हो ऐं अबूज़हबी जे फ़ौजी हवाई अॾे ते लहण खां 10 मिंट अॻु ॿीहर आन कयो वियो। हाणे जेकॾहिं अल ज़ुबैदी जी अबूज़हबी में मौजूदगी जी तस्दीक थिए थी त इहा ॻाल्हि सऊदी अरब खे वधीक नाराज़ करण जो सबबु बणिजी सघे थी, छाकाणि त सऊदी अरब ॾांहुं एसटीसी जी अॻुभराई खां पोइ सऊदी क़यादत यूएई ते ज़ोर भरियो हो त हू अलहदगी पसंदनि खे कंट्रोल में आणे। होॾां यूएई या इद्रोस अल ज़ुबैदी जी तंज़ीम पारां सऊदी इतिहाद जे अहिड़नि इल्ज़ामनि बाबति फ़िलहाल को बाज़ाब्ता बयान जारी न कयो वियो आहे।
आलमी मुबसरनि जो ख़्यालु आहे त UAE पारां गुज़िरियल कुझु सालनि खां विच ओभर ऐं अफ्रीका में वधीक मुतहरक ऐं ख़ुदि मुख़्तार परॾेही पॉलिसी इख़्तियार कई वई आहे, जंहिं सां हुन पंहिंजे असर जो दाइरो वधायो आहे। यमन में सऊदी अरब सां ओचिती फ़ौजी छिकताण इन पॉलिसी खे अञा वधीक नुमायां करे छॾियो आहे। UAE ऐलान कयो आहे त हू यमन मां पंहिंजी बाक़ी फ़ौज वापसि घुराए चुको आहे ऐं ख़िते में छिकताण घटाइण जो हामी आहे, जॾहिं त घरू वेड़ सबबि हिन वक़्तु यमन दुनिया जे बदतरीन इंसानी बहिराननि मां हिक खे मुंहुं ॾेई रहियो आहे। यमन में हौसी बाग़ियुनि पारां सना ते कब्ज़ो करण बैदि 2014 में सऊदी अरब ऐं UAE पहिरियों भेरो मुदाख़िलत कई हुई। अॻिए साल ताईं UAE सऊदी इतिहाद में शामिल थी आलमी सतह ते तस्लीम थियल हुकूमत जी हिमायत पिणु कई हुई। अॻिते हली 2017 में UAE जी मदद सां अलहदगी पसंदनि जो ग्रुप ॾखणी उबूरी काउंसिल क़ाइमु कई हुई, जेका बाद में हुकूमती इतिहाद जो हिसो बि बणी। मौजूदा सूरत हाल इहो ज़ाहिर करे थी त यमन में जारी जंग रुॻो हौसियुनि ऐं हुकूमत जे विच जो मामिलो नाहे रही, पर इलाक़ाई इतिहादनि जी अंदरूनी इख़्तिलाफ़नि सबबि वधीक पेचीदा थी वई आहे, जंहिं जा असर न रुॻो यमन पर पूरे ख़लीज जी सिक्योरिटी ते पइजी सघनि था।